सांगी पुलिस पारां कार्रवाई कई वई हुई ऐं जुआ जे अॾे ते छापो हयो वियो हुयो। उन छापे जे नतीजे में पुलिस पारां इहा दावा कई वई त उते मौजूदु जेको धनार हुयो उहो इतफ़ाक़ी मौत जेको आहे उन धनार जो थियो आहे, पर पोस्टमार्टम रिपोर्ट में इहो वाज़े थी वियो त पुलिस पारां उन ते तशदुद कयो वियो, जंहिंजे नतीजे में उहो धनार जेको आहे उहो फोत थी वियो हो। या पोस्टमार्टम रिपोर्ट साम्हूं अचण खां पोइ SHO जेको आहे उन हद जो उन पारां पोस्टमार्टम कंदड़ जेको डॉक्टर आहे उनखे मोतमार धमकियूं जेके आहिनि उहे ॾिनी वियूं, जंहिंखां पोइ डॉक्टर्स पारां अहिड़े अमल ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो, SHO ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो बि कयो वियो। इन मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। पनवाकल मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर बरकत झंडी असां सां टेलीफोन लाइन ते आहे। बरकत, छा अपडेट्स आहिनि तव्हां वटि इन बाबति? जी बिल्कुल, पन्ने आकिल लॻ सांगी थाणे जी हद ॻोठ पीरबख्श जतोई में हफ़्तो अॻु पेश आयल वाक़ियो इहो पुलिस जे रवैयनि ते सवाल उथारे रहियो आहे, जंहिंमां हिकिड़े तरफ़ त इहो साबित थी रहियो आहे त पुलिस जॾहिं कंहिं माण्हू खे पकिड़े थी त उन सां उनजो कहिड़ो रवैयो हुजे थो, ऐं उन खां पोइ जॾहिं पोस्टमार्टम उनजो थिए थो ऐं उन में निशानदेही थिए थी त पुलिस जे तरफ़ां उन ते तशदुद कयो वियो आहे त डॉक्टरनि खां बि उनजे रवैये खे नोट कयो थो वञे। इहो वाक़ियो हफ़्तो अॻु ॻोठ पीरबख्श जतोई में पेश आयो, जितां अधड़ोट सालू जतोई जो लाश मिलियो हुयो, जंहिंखे पुलिस पंहिंजी मोबाइल में पन्ने आकिल जी तालके अस्पताल खणाए आई। ऐं उन वक़्त जे SHO मोहम्मद खान ख़्याल जो इहो मौक़िफ़ हुयो त उन्हनि जुआ जे अॾे ते छापो हयो आहे ऐं उन दौरान जेके बि उते जुआरी मौजूदु हुया उनजी भाॼ में उहो फौत थी वियो आहे। ऐं अहिड़ी रीति जॾहिं वारसनि खे इहा ख़बर पई त उन्हनि पुलिस जे मौक़िफ़ जे उबतड़ पंहिंजो मौक़िफ़ बयानु कयो ऐं उन्हनि जो इहो चवणु हुयो त पुलिस इन अधड़ोट खे पकिड़े करे उन ते तशदुद कयो आहे, जंहिंमें हू फौत थी वियो आहे। ऐं पोस्टमार्टम जी जेका रिपोर्ट आई उन में बि इन शइ जी साबिती थी ऐं ॿुधायो वियो त सालू जतोई खे मथे निरड़ ऐं ॿांह में तशदुद जा निशान आहिनि। अहिड़ी रीति जॾहिं बाज़ाब्ता तौर ते इब्तिदाई पोस्टमार्टम रिपोर्ट जारी थी त उन खां पोइ उन वक़्त जे SHO मोहम्मद खान ख़्याल डॉक्टरनि खे बि धमकियूं ॾिनियूं। MLO डॉक्टर आसिफ शेख खे उनजे तरफ़ां थ्रेट कया विया, उनखे चयो वियो त जेकॾहिं हू इन ई रिपोर्ट ते बरक़रार रहंदो त उनजे मथां केस दाख़िल कया वेंदा ऐं उनजे ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं कयूं वेंदियूं। अहिड़े पुलिस जे अमल जे ख़िलाफ़ डॉक्टर सरापा एहतिजाज बणियल आहिनि। गुज़िरियल ॾींहं बि एहतिजाज कयो वियो। अॼु बि पन्ने आकिल जी तालके अस्पताल में एहतिजाजी मुज़ाहिरो करे OPD जो बाइकाट कयो वियो। उते बि MS सलाहुद्दीन हुजण समेत डॉक्टर MLO आसिफ शेख समेत ॿिया बि केतिरा ई डॉक्टर मौजूदु हुया, जन जो इहो मौक़िफ़ हुयो त हू बिना दबाउ जे पंहिंजी ड्यूटी करे रहिया आहिनि। इन खां अॻु बि उन्हनि केतिरा ई पोस्टमार्टम कया आहिनि, पर हीअ उन्हनि जे एक्सपीरियंस में वाहिद पोस्टमार्टम आहे जेको पुलिस जी नेग्लिजेंसी साबित करे रहियो आहे, जंहिं ते पुलिस रिएक्ट करे पई ऐं इन हद ताईं रिएक्ट करे पई त ओपनली हिकिड़े पासे त डॉक्टर खे थ्रेट कयो पियो वञे, जॾहिं त ॿिए पासे जेको मुतासिर धुर आहे उन खे ठाहिण जे लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। ठीकु आहे, बरकत झंडी तव्हां टेलीफोन लाइन ते ई रहो। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं पिया। मुतासिर जेको डॉक्टर आहे जंहिंखे SHO मोहम्मद खान ख़्याल धमकियूं ॾिनियूं उहे हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते आहिनि। डॉक्टर साहब आहिनि आसिफ शेख। अस्सलाम वालेकुम आसिफ शेख साहब। वालेकुम साईं, वालेकुम। महिरबानी, छा चवंदो अव्हां पीरसन जेको धनार हो जेको पुलिस पारां इहो ॿुधायो वियो त इतफ़ाक़ी हुनजो मौत थियो आहे, जुआ जे अॾे ते छापो हयो वियो, पोस्टमार्टम जेको अव्हां कयो उन पोस्टमार्टम में छा ॼाणायो वियो ऐं उन खां पोइ पुलिस जो अव्हां सां कहिड़ो रवैयो रहियो? असल में शायदि 12/9/2021 ते असां वटि डेड बॉडी आई हाजी मोहम्मद उस्मान उर्फ साले जी, सन ऑफ मोहम्मद सचल जी। उन पोस्टमार्टम लाइ जेको आहे सो सांगी पुलिस जी मोबाइल में ई डेड बॉडी खणी आया असां वटि पोस्टमार्टम लाइ। पोइ असां हुनजो फ़िलहाल हुनजो पोस्टमार्टम कयोसीं, फुल ऑटोप्सी कईसीं। असां हुनजी जेका इनिशियल में जेके हुन टाइम हुनखे इंजरीज़ जेके हुयूं, माना उहे इंजरीज़ हिकिड़ी जेका आहे सा माना मथे जे सॼे पासे राइट पैराइटल ते हिकिड़ी हुयसि ऐं हिकिड़ी लेफ्ट साइड फोरहेड ते हुयसि ऐं हिकिड़ी जेका आहे सा लेफ्ट फोर आर्म ते हुनखे हुई जेको आहे सो। उहे जेके इंजरीज़ आहिनि उहे मूं मेंशन कयूं जेको आहे सो हिन में पोस्टमार्टम रिपोर्ट में। पोइ SHO जेको आहे मोहम्मद खान ख़्याल हिन मूंखे राति जे टाइम कॉल करे हिन मूंखे धमकियूं ॾिनियूं, हुन जी रिकॉर्डिंग्स बि फिल्म मूं वटि मौजूदु आहिनि। हिन मूंखे चयो त तूं ख़तरनाक जेको आहे सो इहो अंजाम लाइ तयारु रहो ऐं सिंध पंजाब में तो ते केसिस दाख़िल कंदासीं। अच्छा आसिफ शेख साहब, पोस्टमार्टम रिपोर्ट जेका अव्हां जारी कई उन पोस्टमार्टम में त इहो वाज़े थी वियो त इहो जेको पीरसन हो धनार उनखे तशदुद सबबु उनजो मौत वाक़िअ थियो आहे। इन ते पुलिस अथॉरिटीज़ का कार्रवाई कई आहे?
असल में सर असां फ़िलहाल पोस्टमार्टम हुनजो करे हुनजो माना जेके विसरा आहिनि उहे लेबोरेटरीज़ ॾे मोकिलिया आहिनि जी ऐं जेके हुनखे इंजरीज़ जेके हुयूं उहे असां माना जेके मेंशन कयूं आहिनि फ़िलहाल असां कढियो आहे प्रोविनल फाइनल जॾहिं पोस्टमार्टम थींदो उन में जेको आहे सो असां सॼो हर शइ क्लियर कंदासीं प्रोविनल में जेके इंजरीज़ आहिनि उहे असां मेंशन कयूं आहिनि ऐं बाक़ी हुनजा विसरा वग़ैरह उहे केमिकल लेबोरेटरी रोड़ी मोकिलिया आहिनि ऐं हिस्टोपैथोलॉजी लाइ गिम्स गंबट मोकिलिया आहिनि असां लेबोरेटरी हाणे उहो जॾहिं ईंदो उहे रिपोर्ट्स ईंदियूं पोइ वरी असां फाइनल इहे MLC इहे पोस्टमार्टम रिपोर्ट इशू कंदासीं असां अच्छा इब्तिदाई रिपोर्ट जेका अव्हां पारां ॾिनी वई उन रिपोर्ट खां पोइ SHO जेको आहे उन पारां अव्हांखे धमकियूं ॾिनी वियूं हाणे जॾहिं फाइनल रिपोर्ट ईंदी त उन में अञा घणियूं शयूं वाज़िह थींदियूं फाइनल रिपोर्ट केसां ईंदी रोड़ी लेबोरेटरीअ मां आसिफ शेख साहब अव्हां लाइन ते आहियो जी जी हा जी जी अदा जी फाइनल रिपोर्ट जेका आहे रोड़ी लेबोरेटरी मां उहा केसां ईंदी सर हाणे उहो ॾिसजे विसरा वग़ैरह असां हिननि खे हैंड ओवर कया आहिनि पुलिस खे पोइ हाणे उहा हुन में 15 ॾींहं बि लॻंदा आहिनि महीनो बि लॻी वेंदो आहे रोड़ी बि मोकिलिया आहिनि ऐं प्लस में गंबट बि मोकिलिया आहिनि असां जेके आहिनि विसरा ठीकु आहे प्रोविजनल रिपोर्ट जेका अव्हां पारां जारी कई वई आहे जंहिं ते SHO अव्हांखे धमकियूं ॾिनियूं आहिनि उन ते अव्हां पुलिस जी अथॉरिटीज़ सां को राब्तो कयो आहे उन्हनि खे ॿुधाई आहे इहा समूरी ॻाल्हि असां कंहिं बि राब्तो न कयो आहे हिन महिल ताईं असां बसि पुरमन पंहिंजी स्ट्राइक कयूं था असां नाजाइज़ी थी आहे हरूभरू असांखे थ्रेट कयो वियो असांखे हरूभरू धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि असांखे असां पंहिंजो कमु कयो आहे जेको असांजो हक़ सच आहे असां कयो आहे हुनजा प्रूफ्स आहिनि असां वटि ऐं पोस्टमार्टम रिपोर्ट्स असां पंहिंजे सीनियर सां सलाह करे हमेशह माना कढंदा आहियूं ऐं जेको आहे सो माना हिन जो हरूभरू थ्रेट करण इहो नामुनासिबु आहे असांखे हींअर राति असां कमु कयूं था पिया हॉस्पिटल्स में ॾिसो था कोविड जी केॾी लहर आहे उन में बि असां ड्यूटीज़ पंहिंजूं कयूंसीं ठीकु आहे हाणे अव्हांजा मुतालबा छा आहिनि डॉक्टर जेके आहिनि अव्हां सां गॾु आहिनि ऐं एहतिजाज कयो पिया अव्हां बिल्कुलु असां पूरे तालका हॉस्पिटल पनियाकल जा पैरामेडिकल स्टाफ प्लस मेल डॉक्टर्स फीमेल डॉक्टर्स फीमेल स्टाफ सॼो असां सां गॾु आहे प्लस में सखर GMC जा डॉक्टर्स ऐं माना सभु दोस्त असां सां उहे बि गॾु आहिनि सिविल सोसाइटी जा माण्हू वकील असां सभु दोस्त गॾु आहिनि असां सां ठीकु आहे पनवाकल मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर बरकत झंडीर बि असां टेलीफोन लाइन ते ई आहे बरकत हीउ जेको मामिलो साम्हूं आयो इब्तिदाई रिपोर्ट डॉक्टर आसिफ शेख पारां जेका जारी कई वई जंहिंमें ॿुधायो वियो त पौरत जेको धनार आहे उनजे जिस्म ते तशदुद जा निशान बि आहिनि उन खां पोइ SHO पहिरियां त इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो त इतफ़ाक़ी मौत थियो आहे पौरत जो बाद में राजूनी ज़रिए इन मामले खे लह मिटी करण जी कोशिशि बि कई वई इन बाबति छा अपडेट्स आहिनि जी बिल्कुलु पुलिस जे तरफ़ां पहिरियां त इहा कोशिशि कई वई त इन मौत खे इतफ़ाक़ी करार ॾिजे ऐं उन्हनि पंहिंजो मौक़िफ़ पेश कयो त जुआ जे अॾे ते छापो लॻो आहे ऐं भाज में सालू जतो ई फौत थी वियो आहे जॾहिं त उन खां पोइ जॾहिं पोस्टमार्टम रिपोर्ट आई त डॉक्टर खे बि दॿाइण जी कोशिशि कई वई जॾहिं उहो मामिलो बि दॿिजी न सघियो त हिन वक़्तु अॻूणे SHO मोहम्मद ख़ान सियाल जो जेको ज़ोर आहे उहो उनजे मक़तूल जे वारसनि ते ऐं जेके बिरादरियुनि जा मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा चङा मुड़ुस आहिनि उन्हनि ते आहे त कंहिं बि तरीक़े सां उन्हनि सां राजूनी कई वञे ऐं राजूनी जे ज़रिए इन मामले मां जिंदाजी कराई वञे ऐं इहा ख़बर बि साम्हूं अची चुकी आहे त सुभाणे इन मामले जो कोट बुला में यया ख़ान बुलो वटि फ़ैसिलो रखियलु आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङनि मुड़ुसनि गुलाम मुस्तफ़ा अबड़ो महर बिरादरी जे चङे मुड़ुसनि ऐं हाले जी जे पीरनि खां बि मदद वरिती वई आहे उन्हनि जे तरफ़ां मेड़ मिंथ मक़तूल जे वारसनि वटि वई जंहिंखां पोइ वारस फ़ैसिले जे लाइ राज़ी थी विया जॾहिं त हिन कल्चर जो पहिरियों अहिड़ो फ़ैसिलो हूंदो जंहिंमें फ़ैसिलो थियण ऐं ॻाल्हियूं ॿुधण खां अॻु में ई इहे चोॿोल बि साम्हूं अची रहिया आहिनि ज़रिया इहे बि ॿुधाए रहिया आहिनि त अॻु में ई SHO मोहम्मद ख़ान सियाल जे तरफ़ां मक़तूल जे वारसनि खे पैसा ॾियण जूं ऑफरूं कयूं पियूं वञनि ऐं इहा शइ उन जा वारस बि एक्सेप्ट करे रहिया आहिनि उहे बि इहा ॻाल्हि ॿुधाए रहिया आहिनि त मोहम्मद ख़ान सियाल जे तरफ़ां उन्हनि खे अॻु वाट ई चयो पियो वञे त तव्हां फ़ैसिले ते हलो ॾोह ॾंड तव्हांखे असां ॾींदासीं क़तल जो हर्ज ख़र्ज सभु शइ भरे ॾींदासीं त इन मां इहो साबित थो थिए त हिन वक़्तु जेका निगलिजेंसी साॻी पुलिस खां थी आहे उहा त थी वई आहे पर हाणे इन वक़्तु SHO इन सॼे मामले खे कवर अप करण जी कोशिशि करे रहियो आहे ऐं उनजो पूरो ज़ोर आहे त इन मामले खे राजूनी ज़रिए सां हल कयो वञे ऐं इन खून ते पैसनि मां जेको आहे त पैसनि जे ज़रिए इन मां जिंदाजी कराई वञे हाणे ॾिसणो इन ॻाल्हि खे आहे त सुभाणे इन मामले जो फ़ैसिलो आहे ऐं उन फ़ैसिले में छा थो थिए इन हवाले सां बि ॿुधायो पियो वञे त कोट बुला में तयारियूं जारी आहिनि SHO जे तरफ़ां बि मुख़्तलिफ़ अमीननि सां ऐं मशीरनि सां राब्ता कया पिया वञनि जॾहिं त जतोई बिरादरी जा माण्हू बि
फ़ैसिले जे लाइ राज़ी आहिनि उन्हनि जी बि शिरकत जे लाइ फ़ैसिले में तयारी जारी आहे। ठीकु आहे, महिरबानी अवांजी बरकत झंडी हिन मामले ते अपडेट कयो ऐं MLO आहिनि मेडिकल लीगल ऑफिसर डॉक्टर आसिफ शेख साहब, अवां बि टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई, अवांजी बड़ी महिरबानी।